अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं शायद कोसो अज तव्हांजे वॾी मूं अपडेट आंदी है। बेहतरीन अपडेट सिंधी शोबे के हवाले से खास करे तव्हां दोस्तन के नई खबर ॾियण जे लाइ तव्हां दोस्तन के वॾो इंतज़ार है सिंधी ड्रामेन जो। खास करे दोलाब ऐं पत्थर दिल ऐं जेको चंड ग्रहण ऐं जेका ॿिया ड्रामा बंद थी चुका आहिनि उन्हनि जो इंतज़ार है। ऐं मुहर्रम अल हराम भी ॾिसो तव्हां हली रहियो आहे। लेकिन तव्हांखे हिकु वॾी ख़बर ॾियण आयो आहियां ऐं हवेली ड्रामे के बारे में भी हिकु बेहतरीन खबर है। दोस्तों आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, नंढिड़ो अर्ज़ु आहे। हिन वीडियो के फुल ॾिसो, आख़िर ताईं ॾिसो। एॾी वॾी वीडियो न आहे, तव्हांजे कम जी ख़बर अॼु मां शेयर करण वारो आहियां। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांजो इहे 2-3 मिनट ज़ाया ॿिए पासे कम में करे छॾंदो। लेकिन हिन वीडियो खे न ॾिसंदो तव्हां खां हर अपडेट तव्हांजी मिस थी वेंदी। महिरबानी कयो, सुठा माण्हू थियो, हिनखे आख़िर ताईं ॾिसो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों अपडेट खां पहिरियां मां हिकिड़ो अर्ज़ु कयां थो। भाइर हुजण जे नाते, हुज करण जे नाते मूं 1000 लाइक रखियो आहे हिन वीडियो ते टारगेट। महिरबानी करे मूंखे 1000 लाइक पूरो करे ॾियो। लाइक ज़रूरु कयो जीअं मुंहिंजा लाइक 1000 पूरो थिए हिन वीडियो ते। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी जे तव्हां सब्सक्राइब न आहियो कयूं वेठा, सब्सक्राइब भी करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त काफ़ी दोस्त जा कमेंट मूं ॾे आया बाबा हीउ जेको मुहर्रम अची वियो आहे, मुहर्रम में हवेली ड्रामो हिकिड़ो ऐं ॿियो ग़ुलाम हुसैन, इहे 2 ड्रामा हली रहिया आहिनि। इहे हलंदा या बंदि थी वेंदा? कहिड़े अगरि हलिया त कहिड़े ॾींहंनि ताईं हलंदा? जे बंदि थिया त केतिरा ॾींहं इहो ड्रामा बंदि थींदा? पहिरियों इहा ॻाल्हि तव्हां सां मां वाज़े कयां। दोस्तों ग़ुलाम हुसैन ड्रामो इहो ईंदो आहे सैटरडे ऐं जेको आहे न फ्राइडे वारे ॾींहुं ईंदो आहे, माना जुमो छंछरु ईंदो आहे। अहिड़े हिसाब सां यानी इन जूं 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि सिर्फ़ु। इन जो हिन हफ़्ते में त 2 क़िस्तां अची वेंदियूं, जेको छो छाजे करे अॼु जेको आहे अरबा जो ॾींहुं आहे मुंहिंजे ख़्याल में। तव्हां हीअ वीडियो जंहिं टाइम ॾिसी रहिया आहियो अॼु अरबा जो ॾींहुं आहे ऐं हीअ छंछरु आचार ते इहो ड्रामो ग़ुलाम हुसैन जूं 2 क़िस्तां ईंदियूं। ऐं हवेली ड्रामे जो इहे 4 एपिसोड जेका हफ़्ते में ईंदा आहिनि इहे पूरा थींदा। वरी जेको आहे इन जा 11 मुहर्रम खां पोइ ईंदा एपिसोड। छाजे करे 8, 9, 10 दोस्तों 11 इहे जेका ॾियारा आहिनि मुहर्रम जा, इहे वॾा हिकु ग़म ऐं जेको आहे इमाम हुसैन जे ग़म जा ॾियारा आहिनि। इन्हनि में ड्रामा त कोई ॾिसंदो बि न, जे अचनि बि सही, ॾिसण बि ग़लति आहे। असां मुस्लमान आहियूं, असांखे इमाम हुसैन जो ग़म मल्हाइणु घुरिजे। मां नथो चवां तव्हां मातम कयो, लेकिन दिलि में ग़म ऐं ख़ैर ख़ैरातूं करणु घुरिजनि। इहा भली ॻाल्हि आहे ऐं इहे शयूं कंदासीं त इहे शयूं अॻियूं बि सही। दोस्तों इन जे लाइ इहे ॾींहुं जेको आहे न कुझु बंदि हूंदो 2-3 ॾींहं ड्रामा। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका नवां ड्रामा अचणा आहिनि जंहिंजो इंतज़ारु हुयो तव्हांखे असांखे, उहे ड्रामा ईंदा मुहर्रम खां पोइ। दुलाब ड्रामे जो पहिरियों स्केल जेको आहे शुरू थी चुको आहे, उन जी पूरी रिकॉर्डिंग हली रही आहे ज़ोरो शोर सां। फर्ज़ंद मलिक खजू साहब कॾहिं कहिड़े अदाकार सां वञी मिले थो, कॾहिं कहिड़ी अदाकारा सां वञी मिले थो, अदाकारा सिलेक्ट करे थो पियो। छाजे करे राइटर नूर ज़ौर साहब आहे ऐं राइटर जो कमु हूंदो आहे कहाणी लिखी ॾियणु बसि, ऐं स्पेल पूरो करे डायरेक्टर खे ॾियणु। ऐं डायरेक्टर जो कमु हूंदो आहे उहो कहिड़े अदाकार खे कहिड़ो रोल ईंदो, कहिड़े अदाकार जो रोल कहिड़ो फिट बींदो, पोइ उहो डायरेक्टर जो कमु आहे। पोइ डायरेक्टर उन अदाकारनि खे ॻोल्हींदो आहे, उन्हनि सां राब्ता कंदो आहे, बाबा हीउ रोल जो आहे तोखे ॾींदुसि मां, हीउ तुंहिंजी पर्सनैलिटी ते फिट बींदो। हीरो वारो हुन कंहिंखे ॾींदो, उहो डायरेक्टर जो कमु हूंदो आहे। दुलाब ड्रामे जो डायरेक्टर आहे फर्ज़ंद मलिक खजू साहब। अॼुकल्ह हुनजो जेका अचे थो रिपोर्ट अची रही आहे त पहिरें स्पेल ते हुनजो कमु हले थो। पहिरें स्पेल जूं 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि। दोस्तों 20 ऐं 25 क़िस्तां अंदाज़ो एतिरियूं हूंदियूं आहिनि। पहिरियों स्पेल जीअं मुकमिल थियो त मुहर्रम खां पोइ ड्रामो हली वेंदो, वरी ॿिए स्पेल जो कमु शुरू थी वेंदो। ख़ासि करे 50 क़िस्त दोस्तों पूरी तयारु थींदी आहे, कॾहिं कॾहिं त पोइ ड्रामो हलाईंदा, न त हिकिड़ो स्पेल यानी 25 क़िस्तां रिकॉर्ड करे हलाए छॾींदा आहिनि, ॿिए जी रिकॉर्डिंग हलंदी रहंदी आहे। बहरहाल उहो छाजे करे ड्रामो जॾहिं ॿियो हलंदो रहंदो आहे त इन जे करे पोइ 50 क़िस्त जेका रिकॉर्ड कंदा आहिनि। लेकिन हिन टाइम सिंध टीवी ते को ख़ासि ड्रामो न आहे नओं, इन जे करे केॾो बि जल्दी करे तकड़ि करे इन ड्रामे खे ठाहींदा ऐं पहिरियों स्पेल मुकमिल करे हलायो वेंदो ऐं ॿिए जी शूटिंग लगातार गॾोगॾु हलंदी रहंदी। अहिड़े हिसाब सां जीअं तकरार ड्रामे जूं क़िस्तूं वञी किरियूं हुयूं वाह में, तव्हांखे यादि आहे रक्षे सूज़ो वञी सालू किरियो हुयो त 25 क़िस्तां ज़ाया थियूं, महीनो 2 ड्रामो बंदि हुयो, वरी पोइ स्टार्ट थियो।
इन जे करे हीअ ड्रामा जेका न काफ़ी अदाकार हाणे ईअं कंदा आहिनि डायरेक्टर त जीअं 2 स्पेल मुकमिल कयूं 2 स्पेल यानी 50 किस्त त वरी 50 किस्त हेठों पई हूंदी तेसीं ताईं ॿियो वरी ड्रामो रिकॉर्ड थी वेंदो तेसीं ताईं हू जेको आहे किस्तां आहिस्ता आहिस्ता पियूं हलंदियूं छाजे करे महीने में वधि में वधि इहे किस्तां ईंदियूं आहिनि हफ़्ते में 4 महीने में 15-16 किस्तां 3-4 महीननि जो कमु थी वेंदो आहे 50 किस्त 3 महीना आराम सां कढी वेंदो आहे वरी जॾहिं ॿियूं किस्त 50 तयारु थी वेंदी आहे 3 महीना वरी ॿिया निकिरी विया 6 महीना वरी 50 ॿी किस्त निकिरी वई त घणा थी विया 6 3 9 12 माना यानी 200 किस्त ताईं साल निकिरी वेंदो आहे 200 किस्त में रिकॉर्डिंग में वॾी ॻाल्हि आहे साल बि वॾो टाइम आहे को हल्को फुल्को टाइम न आहे बाक़ी जेको चंड ग्रहण जो जेको ड्रामे जी ॻाल्हि ॿोल हली रही आहे इन खे थोरी देरि आहे लेकिन ॾिसूं इहो बि कमु इन जो बि तयारु आहे चंड ग्रहण जूं काफ़ी किस्तां रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि जी हाँ दोस्तो छाजे करे चंड ग्रहण में मज्जू लाड सितार आहे इरफान शेख आहे साईं निसार शाह आहे शमा मंगी आहे काफ़ी खोड़ सारा ॿिया अदाकार आहिनि उन जो मुंहिंजे ख़्याल में पहिरियों स्पेल घणो कर मुकमिल थी चुको आहे ऐं मुहर्रम खां पोइ मथां झटि में उहो हलायो वञे इन जे करे उन जी ख़बर सिर्फ़ु असां ई तव्हांखे ॾींदा आहियूं ऐं ख़बर वठंदा आहियूं अॻियां लेकिन तव्हांखे उहो घटि उन जी ख़बर इन लाइ मिलंदी चंड ग्रहण जी छाजे करे हू चवनि था हिकिड़ो जीअं सरप्राइज़ ॾियूं अवाम खे इन ड्रामे जो चंड ग्रहण जो अचानक जी प्रोमो टीज़र हले उन खां पोइ ड्रामो हली वञे माण्हुनि जी वाह वाह थी वञे भले अहिड़ो ड्रामो अहिड़ो बहितरीनु ड्रामो काॾों आयो ऐं ख़बर बि न पई कंहिंखे इन जे करे हू चंड ग्रहण खे हिकिड़ो गुप्त तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि तमामु जल्द इहे साम्हूं अची वेंदो इन जा शूट जा वीडियो तव्हां ॾिठा हूंदा किथे मज्जू शादी थो करे त किथे दौल था लाॾा था हलनि अहिड़े हिसाब सां इन ड्रामे जो मिड़ई ईअं थोरो थोरो कमु हली रहियो आहे ऐं ॿिए तरफ़ जेको लाला फयाज़ जो ड्रामो अची रहियो आहे जंहिंमें आज़म मिंगल एक्टर आहे ओठो उन में विलन आहे काफ़ी ॿिया अदाकार बि आहिनि लाला फयाज़ बि आहे डायरेक्टर बि उहो आहे डायरेक्शन उन जी आहे घोटकी ज़िले जे सुठी लोकेशननि ते रिकॉर्ड थी रहियो आहे कुझु रहियल आहे कुझु रिकॉर्ड थी चुको आहे उहो नंढो ड्रामो आहे सफ़ा पंहिंजनि जा गद्दार उहो ईंदो मुहर्रम खां पोइ उहो मुहर्रम खां पोइ जल्द अची वेंदो ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु ख़बर आंदी आहे मुहर्रम खां पोइ काफ़ी सारा ड्रामा हलंदा हा पत्थर दिलि ड्रामे जेका मूं ॻाल्हि कई तव्हां सां उहा त मां ॻाल्हि अधु में रहिजी वई पहिरियों उहा मां तव्हां सां क्लियर कयां दोस्तो पत्थर दिलि ड्रामो बहितरीनु ड्रामो आहे नो टेंशन पत्थर दिलि ड्रामो बंदि न आहे थियो ब्लॉक न आहे थियो अदाकारनि जो मसइलो जेको ईद थियो हेॾे होॾे शूटिंग स्पेल जेको जो पूरो न थियल हुयो स्पेल रुकिजी वियो शूट रुकिजी वियो इन जे करे उहो थोरो रहिजी वियो लेकिन हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां मुहर्रम अल हराम ख़तमु थियण खां पोइ पत्थर दिलि ड्रामे जूं किस्तां आहिस्ता आहिस्ता अचणु शुरू थी वेंदियूं ऐं दिलि जाए कयो तव्हां इहो ड्रामो बंदि न थींदो थोरो डाउट मूंखे आहे खुदार ड्रामो असद कुरैशी ऐं मज्जू जो बंदि थी वियो हुयो मूंखे कॾहिं कॾहिं डाउट थींदो आहे मतां इहो बि पत्थर दिलि बि ईअं बंदि करे छॾनि लेकिन जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे बंदि न कंदा पत्थर दिलि ड्रामो हलंदो अंदाज़ो जेको मुंहिंजो आहे जेको मुंहिंजो अपडेट मूंखे मिली रहिया आहिनि उन पंहिंजे तजुर्बे ते मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां बाक़ी त राब्ता सभिनी अदाकारनि सां असांजा हलंदा रहंदा आहिनि ऐं हूंदा आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो सिंधी शोबे जी हर जेका रिपोर्ट आहे असां ई ॾींदा आहियूं तव्हांखे इन में को मज़ा अहिड़ी अहिड़ी का ॻाल्हि न आहे तव्हां ते पुॼाइण ते असांजो फ़र्ज़ु आहे ऐं तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे तव्हां वीडियो आख़िर ताईं ॾिसो लाइक सब्सक्राइब कयो इहो नंढिड़ो इहो फ्री जो कमु हूंदो आहे इन में को पैसा वग़ैरह न आहिनि लॻंदा ऐं दोस्तो मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां अॼु हिकंदो हलां अगरि तव्हांजा काफ़ी दोस्त मुंहिंजा हिन वीडियो में उहे बि हूंदा जंहिंजो यूट्यूब सां शौक़ु हूंदो चैनल जेका हलाए रहिया आहिनि उन्हनि खां चैनल मोनिटाइज़ नथो थिए ऐं उहे परेशान आहिनि उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो कमु करे रहिया आहियूं शायदि खोसो टेक्निकल यूट्यूब चैनल आहे मुंहिंजो जंहिंमें मां सुठा टिप्स ॾींदो आहियां त बाबा जेका सिंधी भाइर आहिनि उन्हनि खे अगरि टॉपिक नथो मिले कहिड़े टॉपिक ते हू वीडियो ठाहिनि ऐं कीअं चैनल मोनिटाइज़ कराइनि त शायदि खोसो टेक्निकल यूट्यूब चैनल ते हाणे ई मुंहिंजो नालो सर्च में लिखो पहिरियों इन चैनल मुंहिंजो ईंदो मुंहिंजो फ़ोटो न लॻल लोगो लॻल आहे अगरि तव्हांखे नथो मिले त मां डिस्क्रिप्शन में लिंक बि ॾेई छॾींदुसि उहो सिर्फ़ु तव्हांखे सेखारण जो चैनल आहे लाला फयाज़ जेको जंहिं ज़हर ज़िंदगी जो किरदारु अदा कयो तव्हां ॾिठो बकरार में न ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु अदा कयो बाबा चवंदो आहे फ़क़ीर जो पुटु हुयो जेको खैरू जी सपोर्ट में रहंदो हुयो उन्ही जो चैनल लाला फयाज़ ऑफिशियल
मूं कल्ह मोनीटाइज़ करायो आहे ऐं उन दोस्त खे उन बि छॾे ॾिनो, कमु न कंदो पंहिंजे चैनल ते, व्यूज़ न ईंदा हुया, उन खे मां सुठा सुठा टिप्स ॾिना ऐं 6 महीननि जे अंदरि अंदरि यूट्यूब चैनल वॉच टाइम बि कंप्लीट थी वियो, सब्सक्राइबर बि कंप्लीट थी विया, चैनल कल्ह उनजो मोनीटाइज़ थी वियो। कल्ह उन स्क्रीनशॉट कढी पंहिंजे फेसबुक ते बि रखिया ऐं जेको आहे मूंखे मुबारकूं बि ॾिनई, मां बि उनखे ॾिनियूं। व्हाट्सअप ते असांजो राब्तो हलंदो आहे, लेकिन शायदि कोसो टेक्निकल ते मां उहे वॉइस वग़ैरह बि उनजा स्क्रीनशॉट ॾेखारींदुसि त हुनखे केॾी ख़ुशी थी आहे, हुन पंहिंजी कामयाबी माणी आहे। ईअं ई तव्हां असां सां राब्ते में रहो, असां तव्हांखो रुपयो बि न वठंदासीं ऐं तव्हांजो चैनल मोनीटाइज़ कराईंदासीं। राब्तो इहो आहे त शायदि कोसो टेक्निकल ते जेका बि वीडियो अचे उनखे आख़िर ताईं ॾिसो ऐं सम्झो। जे तव्हां वीडियो न ॾिसंदो त तव्हां कीअं सम्झाईंदुमि तव्हांखे मां, तव्हांजे हाणे दिमाग़ में को त मां कोन हणंदुमि न, तव्हां सम्झो मुंहिंजी ॻाल्हि। तव्हां उन वीडियो खे ॾिसो, महिरबानी कयो ऐं जेका वीडियो असां मोकिलियूं तव्हांजे कम जी वीडियो हूंदी आहे। असां वांदा न आहियूं, मुंहिंजा हेतिरा चैनल हली रहिया आहिनि हिन टाइम, मां पोइ बि उहो टाइम कढी तव्हांखे फ्री में सेखारण जे लाइ हुन चैनल ते मथो हणी रहियो आहियां। महिरबानी कयो, शायदि कोसो टेक्निकल यूट्यूब चैनल ते वञो, सिखो असां खां ऐं तव्हां बि पैसा कमायो। वांदा वेठा हो घरनि में, को फ़ाइदो तव्हांखे न मिलंदो। सभु हिन खे नथो चवां जंहिंजो शौक़ु आहे यूट्यूब जी दुनिया सां। यूट्यूब जी दुनिया अहिड़ी आहे जेको हिन में 5 साल बि लॻी सघनि था, हिकिड़े महीने में को कामयाबु न आहे थींदो। हा, कामयाबु उहो थींदो आहे जंहिं टैलेंट हूंदो आहे, हिकिड़े महीने में 2 महीननि में पंहिंजो टैलेंट ॾेखारे कामयाबु थी वेंदो आहे। कोई कंहिंखे 5 साल लॻंदो आहे, कंहिंखे 2 साल, कंहिंखे 3 साल। पहिरियों जीअं यूट्यूब शुरू थियो तॾहिं दोस्तो जेको हो न त चैनल घटि हुया ऐं हर वीडियो माण्हू जेको किनी सिनी वीडियो रखंदो यूट्यूब ते कामयाबु थी वेंदी, वायरल थी वेंदी। हाणे एतिरा यूट्यूबर अची विया आहिनि, एतिरा कॉम्पिटिशन जो टाइम हली रहियो आहे, हज़ारें रोज़ानो जेको आहे न पाकिस्तान में यूट्यूब चैनल नवां ठाहिनि था, हज़ारें डेली हज़ारें। त पोइ तॾहिं वीडियो वायरल थियणु ॾुखी आहे, वॾी मुश्किल आहे। तॾहिं तव्हांखे चवां थो कुझु असां खां सिखो। यकदमि यूट्यूबर तव्हां नथा थी सघो, तव्हांजी वीडियो वायरल न थींदी। जे थींदी त हिकु वीडियो वायरल थींदी, 2 थींदी, उन खां पोइ चैनल डेड थी वेंदो, बंदि थी वेंदो, व्यूज़ न ईंदा, 15 व्यूज़ 10 व्यूज़, तव्हां वरी परेशान, वरी भॼंदव, हेॾे मथो हणंदव, वरी मथो हणण सां ग़लतियूं करे वेंदव, ग़लती करण सां तव्हांजो चैनल तबाह थी वेंदो। वधीक तव्हांजी मर्ज़ी, असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, 1000 लाइक जो टारगेट बि पूरो कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, दुआनि में असांखे रखंदा यादि। सिंध सलामत, साथ सलामत, शायदि कोसे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां शाहिद कोसो। अॼु तव्हांजे लाइ वॾी मूं अपडेट आंदी आहे, बहितरीनु अपडेट सिंधी शोबे जे हवाले सां, ख़ासि करे तव्हां दोस्तनि खे नई ख़बर ॾियण जे लाइ। तव्हां दोस्तनि खे वॾो इंतज़ारु आहे सिंधी ड्रामनि जो, ख़ासि करे दोलाब ऐं पत्थर दिलि ऐं जेको चंड ग्रहण ऐं जेका ॿिया ड्रामा बंदि थी चुका आहिनि उन्हनि जो इंतज़ारु आहे। ऐं मुहर्रम अल हराम बि ॾिसो था हली रहियो आहे। लेकिन तव्हांखे हिकु वॾी ख़बर ॾियणु आयो आहियां ऐं हवेली ड्रामे जे बारे में बि हिकु बहितरीनु ख़बर आहे। दोस्तो, आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे फुल ॾिसो, आख़िर ताईं ॾिसो। एॾी वॾी वीडियो न आहे, तव्हांजे कम जी ख़बर अॼु मां शेयर करण वारो आहियां। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो, तव्हांजे 2-3 मिंट ज़ाया ॿिए पासे कम में करे छॾंदो, लेकिन हिन वीडियो खे न ॾिसंदो, तव्हां खां हर अपडेट तव्हांजी मिस थी वेंदी। महिरबानी कयो, सुठा माण्हू थी वियो, हिन खे आख़िर ताईं ॾिसो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो, अपडेट खां पहिरियां मां हिकिड़ो अर्ज़ु कयां थो, भाइर हुजण जे नाते, हुज करण जे नाते, मूं 1000 लाइक रखियो आहे हिन वीडियो ते टारगेट। महिरबानी करे मूंखे 1000 लाइक पूरो करे ॾियो। लाइक ज़रूरु कयो, जीअं मुंहिंजा लाइक 1000 पूरो थिए हिन वीडियो ते, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जे तव्हां सब्सक्राइब न आहियो कयूं वेठा, सब्सक्राइब बि करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त काफ़ी दोस्त जा कमेंट मूं ॾे आया त बाबा हीउ जेको मुहर्रम अची वियो आहे, मुहर्रम में हवेली ड्रामो हिकिड़ो ऐं ॿियो ग़ुलाम हुसैन, इहे 2 ड्रामा हली रहिया आहिनि। इहे हलंदा या बंदि थी वेंदा? कहिड़े अगरि हलिया त कहिड़े ॾींहंनि ताईं हलंदा? जे बंदि थिया त केतिरा ॾींहं इहो ड्रामा बंदि थींदा? पहिरियों इहा ॻाल्हि तव्हां सां मां वाज़े कयां। दोस्तो, ग़ुलाम हुसैन ड्रामो इहो ईंदो आहे सैटरडे ऐं जेको आहे न फ्राइडे वारे ॾींहुं ईंदो आहे, माना जुमो छंछरु ईंदो आहे अहिड़े हिसाब सां। यानी इन जूं 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि सिर्फ़ु। इन जूं हिन हफ़्ते में त 2 क़िस्तां अची वेंदियूं, छो जो छाजे करे अॼु जेको आहे अरबा जो ॾींहुं आहे मुंहिंजे ख़्याल में। तव्हां हीअ वीडियो जंहिं टाइम ॾिसी रहिया आहियो, अॼु अरबा जो ॾींहुं आहे ऐं हीअ छंछरु आचार ते इहो ड्रामो ग़ुलाम हुसैन जूं 2 क़िस्तां ईंदियूं। ऐं हवेली ड्रामे जो इहे 4 एपिसोड जेका हफ़्ते में ईंदा आहिनि, इहे पूरा थींदा।
वरी जेको आहे इन जा 11 मुहर्रम खां पोइ ईंदा एपिसोड, छाजे करे 8, 9, 10 दोस्तो 11 इहे जेका ॾियारा आहिनि मुहर्रम जा, इहे वॾा हिकु ग़म ऐं जेको आहे इमाम हुसैन जे ग़म जा ॾियारा आहिनि। इन्हनि में ड्रामा त कोई ॾिसंदो बि न आहे, जे अचनि बि सही, ॾिसण बि ग़लति आहे। असां मुस्लमान आहियूं, असांखे इमाम हुसैन जो ग़म मल्हाइणु घुरिजे। मां नथो चवां तव्हां मातम कयो, लेकिन दिलि में ग़म ऐं ख़ैर ख़ैरातूं करणु घुरिजनि, इहा भली ॻाल्हि आहे। ऐं इहे शयूं कंदासीं त इहे शयूं अॻियूं बि सही दोस्तो। इन जे लाइ इहे ॾींहुं जेको आहे न कुझु बंदि हूंदो 2-3 ॾींहं ड्रामा। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका नवां ड्रामा अचणा जंहिंजो इंतज़ारु हुयो तव्हांखे ऐं उहे ड्रामा ईंदा मुहर्रम खां पोइ। दुलाब ड्रामे जो पहिरियों स्केल जेको आहे शुरू थी चुको आहे, उन जी पूरी रिकॉर्डिंग हली रही आहे ज़ोरो शोर सां। फरज़ंद मलिक खजू साहिबु कॾहिं कहिड़े अदाकार सां वञी मिले थो, कॾहिं कहिड़ी अदाकारा सां वञी मिले थो, अदाकारा सिलेक्ट करे थो पियो। छाजे करे राइटर नूर ज़ौर साहिबु आहे ऐं राइटर जो कमु हूंदो आहे कहाणी लिखी ॾियणु बसि, ऐं स्पेल पूरो करे डायरेक्टर खे ॾियणु। ऐं डायरेक्टर जो कमु हूंदो आहे उहो कहिड़े अदाकार खे कहिड़ो रोल ईंदो, कहिड़े अदाकार जो रोल कहिड़ो फिट बींदो, पोइ उहो डायरेक्टर जो कमु आहे। पोइ डायरेक्टर उन अदाकारनि खे ॻोल्हींदो आहे, उन्हनि सां राब्ता कंदो आहे, भाई हीउ रोल जो आहे तोखे ॾींदुसि मां, हीउ तुंहिंजी पर्सनैलिटी ते फिट बींदो। हीरो वारो हुन कंहिंखे ॾींदो, उहो डायरेक्टर जो कमु हूंदो आहे। दुलाब ड्रामे जो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू साहिबु। अॼुकल्ह हुनजो जेका अचे थो, रिपोर्ट अची रही आहे त पहिरें स्पेल ते हुनजो कमु हले थो। पहिरें स्पेल जूं 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि दोस्तो, 20 ऐं 25 क़िस्तां अंदाज़ो एतिरियूं हूंदियूं आहिनि। पहिरियों स्पेल जीअं ई मुकमिल थियो त मुहर्रम खां पोइ ड्रामो हली वेंदो, वरी ॿिए स्पेल जो कमु शुरू थी वेंदो। ख़ासि करे 50 क़िस्त दोस्तो पूरी तयारु थींदी आहे, कॾहिं कॾहिं त पोइ ड्रामो हलाईंदा, न त हिकिड़ो स्पेल यानी 25 क़िस्तां रिकॉर्ड करे हलाए छॾींदा आहिनि, ॿिए जी रिकॉर्डिंग हलंदी रहंदी आहे। बहरहाल उहो छाजे करे ड्रामो जॾहिं ॿियो हलंदो रहंदो आहे त इन जे करे पोइ 50 क़िस्त जेका रिकॉर्ड कंदा आहिनि। लेकिन हिन टाइम सिंध टीवी ते को ख़ासि ड्रामो न आहे नओं, इन जे करे केॾो बि जल्दी करे तकड़ि करे इन ड्रामे खे ठाहींदा ऐं पहिरियों स्पेल मुकमिल करे हलाए वेंदो ऐं ॿिए जी शूटिंग लगातार गॾो गॾु हलंदी रहंदी। अहिड़े हिसाब सां जीअं तकरार ड्रामे जूं क़िस्तूं वञी किरियूं हुयूं वाह में, तव्हांखे यादि आहे रक्षे सूज़ो वञी सालू किरियो हुयो त 25 क़िस्तां ज़ाया थियूं, महीनो 2 ड्रामो बंदि हुयो, वरी पोइ स्टार्ट थियो। इन जे करे हीअ ड्रामा जेका न काफ़ी अदाकार ईअं कंदा आहिनि डायरेक्टर त जीअं 2 स्पेल मुकमिल कयूं, 2 स्पेल यानी 50 क़िस्त, त वरी 50 क़िस्त हेठों पई हूंदी, तेसीं ताईं ॿियो वरी ड्रामो रिकॉर्ड थी वेंदो, तेसीं ताईं हू जेको आहे क़िस्तां आहिस्ता आहिस्ता पियूं हलंदियूं। छाजे करे महीने में वधि में वधि इहे क़िस्तां ईंदियूं आहिनि, हफ़्ते में 4, महीने में 15-16 क़िस्तां, 3-4 महीननि जो कमु थी वेंदो आहे। 50 क़िस्त 3 महीना आराम सां कढी वेंदो आहे। वरी जॾहिं ॿियूं क़िस्त 50 तयारु थी वेंदी आहे, 3 महीना वरी ॿिया निकिरी विया, 6 महीना, वरी 50 ॿी क़िस्त निकिरी वई त घणा थी विया, 6 3 9 12 माना यानी 200 क़िस्त ताईं साल निकिरी वेंदो आहे। 200 क़िस्त में रिकॉर्डिंग में वॾी ॻाल्हि आहे, साल बि वॾो टाइम आहे, को हल्को फुल्को टाइम न आहे। बाक़ी जेको चंड ग्रहण जो जेको ड्रामे जी ॻाल्हि ॿोल हली रही आहे, इन खे थोरी देरि आहे, लेकिन ॾिसूं इहो बि कमु इन जो बि तयारु आहे। चंड ग्रहण जूं काफ़ी क़िस्तां रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि। जी हाँ दोस्तो, छाजे करे चंड ग्रहण में मजूलार सितार आहे, इरफान शेख आहे, साईं निसार शाह आहे, शमा मंगी आहे, काफ़ी खोड़ सारा ॿिया अदाकार आहिनि। उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में पहिरियों स्पेल घणो कर मुकमिल थी चुको आहे ऐं मुहर्रम खां पोइ मतां झटि में उहो हलायो वञे। इन जे करे उन जी ख़बर सिर्फ़ु असां ई तव्हांखे ॾींदा आहियूं ऐं ख़बर वठंदा आहियूं अॻियां, लेकिन तव्हांखे उहो घटि हुनजी ख़बर इन लाइ मिलंदी चंड ग्रहण जी। छाजे करे हू चाहिनि था हिकिड़ो जीअं सरप्राइज़ ॾियूं अवाम खे इन ड्रामे जो, चंड ग्रहण जो अचानक जी प्रोमो टीज़र हले, उन खां पोइ ड्रामो हली वञे, माण्हुनि जी वाह वाह थी वञे, भले अहिड़ो ड्रामो, अहिड़ो बहितरीनु ड्रामो काॾों आयो ऐं ख़बर बि न पई कंहिंखे। इन जे करे हू चंड ग्रहण खे हिकिड़ो गुप्त तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। तमामु जल्द इहे साम्हूं अची वेंदो। इन जा शूट जा वीडियो तव्हां ॾिठा हूंदा, किथे मजू शादी थो करे त किथे दौल था लाॾा था हलनि। अहिड़े हिसाब सां इन ड्रामे जो मिड़ई ईअं थोरो थोरो कमु हली रहियो आहे। ऐं ॿी तरफ़ जेको लाला फयाज़ जो ड्रामो अची रहियो आहे, जंहिंमें आज़म मिंगल एक्टर आहे, ओठो उन में विलन आहे, काफ़ी ॿिया अदाकार बि आहिनि, लाला फयाज़ बि आहे, डायरेक्टर बि उहो आहे, डायरेक्शन उन जी आहे। घोटकी ज़िले जे सुठी लोकेशननि ते रिकॉर्ड थी रहियो आहे, कुझु रहियल आहे, कुझु रिकॉर्ड थी चुको आहे। उहो नंढो ड्रामो आहे सफ़ा पंहिंजनि जा गद्दार, उहो ईंदो मुहर्रम खां पोइ।
उहो मुहर्रम खां पोइ जल्द अची वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु ख़बर आंदी आहे। मुहर्रम खां पोइ काफ़ी सारा ड्रामा हलंदा। हा, पत्थर दिलि ड्रामे जेका मूं ॻाल्हि कई तव्हां सां, उहा त मां ॻाल्हि अधु में रहिजी वई। पहिरियों उहा मां तव्हां सां क्लियर कयां। दोस्तो पत्थर दिलि ड्रामो बहितरीनु ड्रामो आहे। नो टेंशन नो टेंशन। पत्थर दिलि ड्रामो बंदि न आहे थियो, ब्लॉक न आहे थियो। अदाकारनि जो मसइलो जेको ईद थियो हेॾे होॾे, शूटिंग स्पेल जेको जो पूरो न थियल हुयो, स्पेल रुकिजी वियो, शूट रुकिजी वियो, इन जे करे उहो थोरो रहिजी वियो। लेकिन हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुहर्रम अल हराम ख़तमु थियण खां पोइ पत्थर दिलि ड्रामे जूं क़िस्तां आहिस्ता आहिस्ता अचणु शुरू थी वेंदियूं। ऐं दिलि जाए कयो तव्हां, इहो ड्रामो बंदि न थींदो। थोरो डाउट मूंखे आहे, खुदार ड्रामो असद कुरैशी ऐं मज्जू जो बंदि थी वियो हुयो। मूंखे कॾहिं कॾहिं डाउट थींदो आहे मतां इहो बि पत्थर दिलि बि ईअं बंदि करे छॾनि। लेकिन जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे, बंदि न कंदा, पत्थर दिलि ड्रामो हलंदो। अंदाज़ो जेको मुंहिंजो आहे, जेको मुंहिंजो अपडेट मूंखे मिली रहिया आहिनि, उन पंहिंजे तजुर्बे ते मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। बाक़ी त राब्ता सभिनी अदाकारनि सां असांजा हलंदा रहंदा आहिनि ऐं हूंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो, सिंधी शोबे जी हर जेका रिपोर्ट आहे असां ई ॾींदा आहियूं तव्हांखे। इन में को मज़ा अहिड़ी अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तव्हां ते पुॼाइण जो पुॼाइण ते असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे तव्हां वीडियो आख़िर ताईं ॾिसो, लाइक सब्सक्राइब कयो। इहो नंढिड़ो इहो फ्री जो कमु हूंदो आहे, इन में को पैसा वग़ैरह न आहिनि लॻंदा। ऐं दोस्तो मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां अॼु हिकंदो हलां। अगरि तव्हांजा काफ़ी दोस्त मुंहिंजा हिन वीडियो में उहे बि हूंदा जंहिंजो यूट्यूब सां शौक़ु हूंदो, चैनल जेका हलाए रहिया आहिनि उन्हनि खां चैनल मोनिटाइज़ नथो थिए ऐं उहे परेशान आहिनि। उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो कमु करे रहिया आहियूं, शाहिद खोसो टेक्निकल यूट्यूब चैनल आहे मुंहिंजो, जंहिंमें मां सुठा सुठा टिप्स ॾींदो आहियां। त बाबा जेका सिंधी भाइर आहिनि उन्हनि खे अगरि टॉपिक नथो मिले, कहिड़े टॉपिक ते हू वीडियो ठाहिनि ऐं कीअं चैनल मोनिटाइज़ कराइनि, त शाहिद खोसो टेक्निकल यूट्यूब चैनल ते हाणे ई मुंहिंजो नालो सर्च में लिखो। पहिरियों इन चैनल मुंहिंजो ईंदो, मुंहिंजो फ़ोटो न आहे लॻल, लोगो लॻल आहे। अगरि तव्हांखे नथो मिले त मां डिस्क्रिप्शन में लिंक बि ॾेई छॾींदुसि। उहो सिर्फ़ु तव्हांखे सेखारण जो चैनल आहे। लाला फ़याज़ जेको जंहिं ज़हर ज़िंदगी जो किरदारु अदा कयो, तव्हां ॾिठो बकरार में न, ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु अदा कयो। बाबा चवंदो आहे फ़क़ीर जो पुटु हुयो जेको खैरू जी सपोर्ट में रहंदो हुयो। उन्ही जो चैनल लाला फ़याज़ ऑफिशियल मूं कल्ह मोनिटाइज़ करायो आहे। ऐं उन दोस्त खे उन बि छॾे ॾिनो, कमु न कंदो पंहिंजे चैनल ते, व्यूज़ न ईंदा हुया। उन खे मां सुठा सुठा टिप्स ॾिना ऐं 6 महीननि जे अंदरि अंदरि यूट्यूब चैनल वॉच टाइम बि कंप्लीट थी वियो, सब्सक्राइबर बि कंप्लीट थी विया। चैनल कल्ह उनजो मोनिटाइज़ थी वियो। कल्ह उन स्क्रीनशॉट कढी पंहिंजे फेसबुक ते बि रखिया ऐं जेको आहे मूंखे मुबारकूं बि ॾिनई, मां बि उनखे ॾिनियूं। व्हाट्सअप ते असांजो राब्तो हलंदो आहे। लेकिन शायदि खोसो टेक्निकल ते मां उहे वॉइस वग़ैरह बि उनजा स्क्रीनशॉट ॾेखारींदुसि त हुनखे केॾी ख़ुशी थी आहे, हुन पंहिंजी कामयाबी माणी आहे। ईअं ई तव्हां असां सां राब्ते में रहो, असां तव्हांखो रुपयो बि न वठंदासीं ऐं तव्हांजो चैनल मोनिटाइज़ कराईंदासीं। राब्तो इहो आहे त शायदि खोसो टेक्निकल ते जेका बि वीडियो अचे उनखे आख़िर ताईं ॾिसो ऐं सम्झो। जे तव्हां वीडियो न ॾिसंदो त तव्हां कीअं सम्झाईंदुमि तव्हांखे मां? तव्हांजे हाणे दिमाग़ में को त मां कोन हणंदुमि न, तव्हां सम्झो मुंहिंजी ॻाल्हि। तव्हां उन वीडियो खे ॾिसो, महिरबानी कयो। ऐं जेका वीडियो असां मोकिलियूं तव्हांजे कम जी वीडियो हूंदी आहे। असां वांदा न आहियूं, मुंहिंजा हेतिरा चैनल हली रहिया आहिनि हिन टाइम, मां पोइ बि उहो टाइम कढी तव्हांखे फ्री में सेखारण जे लाइ उन चैनल ते मथो हणी रहियो आहियां। महिरबानी कयो, शाहिद खोसो टेक्निकल यूट्यूब चैनल ते वञो, सिखो असां खां ऐं तव्हां बि पैसा कमायो। वांदा वेठा हो घरनि में, को फ़ाइदो तव्हांखे न मिलंदो। सभु हिन खे नथो चवां जंहिंजो शौक़ु आहे यूट्यूब जी दुनिया सां। यूट्यूब जी दुनिया अहिड़ी आहे जेको हिन में 5 साल बि लॻी सघनि था, हिकिड़े महीने में को कामयाबु न आहे थींदो। हा, कामयाबु उहो थींदो आहे जंहिं टैलेंट हूंदो आहे, हिकिड़े महीने में 2 महीननि में पंहिंजो टैलेंट ॾेखारे कामयाबु थी वेंदो आहे। को कंहिंखे 5 साल लॻंदो आहे, कंहिंखे 2 साल, कंहिंखे 3 साल। पहिरियों जीअं यूट्यूब शुरू थियो तॾहिं दोस्तो जेको हो न त चैनल घटि हुया ऐं हर वीडियो माण्हू जेको किनी सिनी वीडियो रखंदो यूट्यूब ते कामयाबु थी वेंदी, वायरल थी वेंदी। हाणे एतिरा यूट्यूबर अची विया आहिनि, एतिरा कॉम्पिटिशन जो टाइम हली रहियो आहे। हज़ारें रोज़ानो जेको आहे न पाकिस्तान में यूट्यूब चैनल नवां ठाहिनि था, हज़ारें डेली हज़ारें। त पोइ तॾहिं वीडियो वायरल थियणु ॾुखी आहे, वॾी मुश्किल आहे। तॾहिं तव्हांखे चवां थो कुझु असां खां सिखो। यकदमि यूट्यूबर तव्हां नथा थी सघो, तव्हांजी वीडियो वायरल न थींदी। जे थींदी त हिकु वीडियो वायरल थींदी, 2 थींदी, उन खां पोइ चैनल डेड थी वेंदो, बंदि थी वेंदो, व्यूज़ न ईंदा, 15 व्यूज़ 10 व्यूज़। तव्हां वरी परेशान, वरी भॼंदव, हेॾे मथो हणंदव।
वरी मथो हणण सां ग़लतियूं करे वेंदो, ग़लती करण सां तव्हांजो चैनल तबाह थी वेंदो। वधीक तव्हांजी मर्ज़ी असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, 1000 लाइक टारगेट भी पूरो कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। दुआनि में असांखे रखंदा यादि। सिंध सलामत, साथ सलामत, शाहिद कोसे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।